बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों साथियों ॿुधंदड़ो तव्हां सॼणनि जी ख़िदमत में सिक भरियो सलाम। इन दुआ सां शल जिथे हुजो शाद ऐं आबाद हमेशह मुस्कुराईंदा रहो। दोस्तों असांजी अलफ़ लैला सीरीज़ 119 क़िस्तूं असां तव्हांजे ख़िदमत में पेश करे चुका आहियूं। अॼु उन सिलसिले जी क़िस्त नंबर 120 हिकु नए क़िसे सां। कल्ह असांजो क़िसो ख़लीफ़े मच्छी वारो ऐं ख़लीफ़े हारून रशीद जो उहो असांजो क़िसो कल्ह पूरो थियो। अॼु असां नई क़िसे सां 120 क़िस्त नंबर तव्हांजे ख़िदमत में, इन उमेद सां त तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदो। अॼोको क़िसो आहे मसरूर ताजिर ऐं ज़ैनुल मवासिफ़। उन जो क़िसो आहे ज़ैनुल मवासिफ़ हिकिड़ी माई हुई ऐं उहो वापारी जेको हुयो मसरूर, हे उन्हनि जो क़िसो आहे। ॻाल्हि था कनि त कंहिं दौर में मसरूर नाले हिकिड़ो को सौदागर रहंदो, पंहिंजे दौर जो वॾो अमीर कबीर सौदागर हुयो। माल मिल्कियत उन सां गॾु अलाह ताला उनखे हुस्न जवानी मतिलबु हर नेमत सां मालामाल। पैसो जाम हुयुसि, वापार वड़ा हुनजा घणा हुआ, उन जे करे बाग़ महल उन्हनि सां ॼण हिनजी घणी दिलचस्पी हूंदी हुई। बाग़ बि वठे, महल बि वठे। हिकिड़ी राति मसरूर जेको सौदागर हुयो पंहिंजे महल में सुतो पियो हो। हिन ख्वाबु ॾिठो। ख्वाबु ॾिठईं त हिकिड़ो ख़ूबसूरत बाग़ आहे। हिन वटि बाग़ हुया, पर हीउ बाग़ को अञा वधीक ख़ूबसूरत हुयो। उन बाग़ में हिन ॾिठो त 4 झिरकियूं हुन, 4 झिरकियूं हुन ऐं उन्हनि सां गॾु हिकिड़ी कबूतरी आहे। 4 झिरकियूं, हिकिड़ी कबूतरी, पर उहा कबूतरी जेका आहे उहा सफ़ा साफ़ चांदीअ वांगुरु अछी आहे। हिन जो ॾिठी, ख्वाब में ई ॾिठईं, ॾाढी हिनखे वणी। उहा कबूतरी हिनखे ॾाढी वणी, ॾाढी सुहिणी कबूतरी। हे ॾिसे ई पियो त ही घड़ी कान गुज़री त ॾिठईं त हिकिड़ो वॾो पखी आयो, जंहिं झाटो हणी ऐं उन कबूतरी खे खणी वियो। झाटो हणी उन कबूतरी खे खणी, कबूतरी खे जो हिन खणियो त हिन जी अखि खुली वई। अखि खुली वई, ॾाढो हिनखे अरमान थियो। कबूतरी बि हिनखे वणे पई ऐं कबूतरीअ खे जेको पखी खणी वियो त ॼण उन ज़ुल्म ते हिनखे ॾाढो ॾुखु थियो। हिनजी निंड फिटी पई। हिन घणी कोशिशि कई पर हिनखे निंड न आई। इहो ख्वाबु कबूतरी हिन खां ज़हन मां निकिरे न पई। पासा वराईंदे वराईंदे तां त हिनखे सुबुह थी। मां छा ॾिठो, छा ॾिठुमि? को सियाणो सेबितो हुजे त उन खां हिन ख्वाब जो ताबीर पुछो। इहो सोचे ऐं घरां निकितो। घरां निकितो, शहर में ईअं बेजा घुमणु लॻो। बेजा घुमणु लॻो, माना ॼण तबियत में मज़ो न हुजे। बेजा घुमणु लॻो त अहिड़ो को सियाणो सेबितो अहिड़ो को माण्हू मिले जंहिंखां मां पंहिंजे हिन ख्वाब जो ताबीर पुछां। पर हिनखे अहिड़ो को माण्हू बि कोन मिलियो। पे घिटियूं फिरियो, पे बाज़ारूं फिरियो, पर अहिड़ो को माण्हू हिनखे ॼण कोन पियो लॻे त को उहो हिनखे ख्वाब जो ताबीर ॿुधाए। हे हुनखे ॿुधाए त उहो हुनखे पंहिंजे हिन ख्वाब जो ताबीर ॿुधाए। घुमंदो घुमंदो हिकिड़े घिटीअ में आयो। ॾिसे हिकिड़ी वॾी आलीशान बिल्डिंग आहे। हे कंहिं माना कंहिं अमीर पैसे वारे माण्हू जो घरु हो। हे जीअं उन घर खां टपियो त हिन उतां ॾाढे हिकिड़ी मिठड़े आवाज़ में ॻाइण जो आवाज़ु ॿुधो। को ॻाए पियो, पर ॾाढो हिकिड़ो दर्दीलो आवाज़ु हुयो। अॻे हिन ख्वाबु ॿुधो ॾिठो, परेशान हुयो पंहिंजे ख्वाब में। इहो जो हिन आवाज़ु ॿुधो ॻाइण जो, हीअ उते दर ते बीह रहियो। दर ते बीह रहियो, अंदरां आवाज़ु आयो पिए। हे उन आवाज़ में मगू थी एतिरे क़दुरु जो हे अंदरि टपी वियो। दर मां उन महल में अंदरि टपी वियो। उन आवाज़ ते हे हलंदो 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 अची कमरे जे अॻियां बीठो। कमरे जे अॻियां जो बीठो त उन कमरे में ॾिसे त
त 4 छोकिरियूं वेठियूं, 4 छोकिरियूं वेठियूं। हिकिड़ी उन्हनि में माना हीअं ॼण मोतबर थी वेठी, बाक़ी ॿियूं ॼण हिन महसूसु कयो त इहे, हिन अंदाज़ो लॻायो त इहे के हिन जी नौकिरियाणियूं, हूअ ॼण हुननि में मौज़ज़ हुई। हे जो जीअं उते पहुतो त उन छोकिरीअ बि उन ई ईअं कंधो मथे खणी ऐं मसरूर ॾे ॾिठो। मसरूर ॾे ॾिठईं, मसरूर हिनखे सलाम कयो। हिन सलाम जो जवाबु ॾिनो, सम्झी वियो त इहा ई ॻाए पई, आवाज़ मां अंदाज़ो लॻाई त इहा ई ॻाए पई। ॾाढी सुहिणी सेफ्ती छोकिरी हुजे। हिन चयसि त मां मसरूर मुंहिंजो नालो आहे, मां वॾो हिकिड़ो सौदागर आहियां शहर जो, पंहिंजे तरह जो वॾो सौदागर आहियां। हितां ईअं टपियुसि, तव्हांजो ईअं आवाज़ु ॿुधण में आयो, बसि आवाज़ु, बसि बिना इरादे ॼण मां मजबूर थी ऐं हेॾे अंदरि टपी आयुसि। हुन छोकिरीअ बि हिनखे चयो त इहो सुठो कमु त तुंहिंजो न आहे जो तूं बग़ैर इजाज़त जे पराई घर आयो। हिन चयो त बसि मां जो हुन इहो आवाज़ु ॿुधो ऐं झाती पात में अंदरि बाग़ु ॾिठुमि, पखियुनि जी या ॿोलियूं ॿुधमि, त मां पाण खे बेवस सम्झो ऐं मां मजबूर थी हेॾे अंदरि हलियो आयुसि। छोकिरी चयसि ठीकु आहे, का ॻाल्हि कान्हे, वेह। मसरूर वेठो, मसरूर उहा ॻाल्हाए पई, मसरूर ॿुधे पियो, उहा ॻाल्हाए पई, मसरूर हिन ॾिसे पियो। हिन ॿुधायसि मुंहिंजो नालो आहे ज़ैनल मवासिफ़, ज़ैनल मवासिफ़। कचहरी हलंदे हलंदे तां त राति थी वई। राति थी वई, छोकिरीअ हुकुम कयो त दस्तरखान विछाए। दस्तरखान आयो, क़िस्मे क़िस्मे जा हुनजे खाधा हुजनि, ॿिन्ही खाधो, पाण बि खाधईं, हुन बि खाधो। खाइण खां पोइ क्षमादान लॻी विया, ॿरिया, मेणबतियूं ॿरी। उन खां पोइ ज़ैनुल मवासिफ़ हिनखे चयो त मुंहिंजी तबियत में अॼु मज़ो न आहे, बेचैनी आहे, मूंखे बेचैनी थींदी आहे त मां शतरंज रांदि खेॾंदी आहियां। तोखे शतरंज खेॾण त ईंदो आहे? शतरंज रांदि तोखे ॾांहुं ईंदी आहे? मसरूर चयसि त हा, मां खेॾंदो आहियां, मूंखे ॾांहुं ईंदी आहे। छोकिरीअ खणी शतरंज जो विछायो, शतरंज जो सामान जो विछाईं त शतरंज में थींदा आहिनि, शतरंज जे रांदि में हाथी घोड़ा, पर उहे बि ऊचा ऊचा ठहियल हुजनि। ऐं जेके हुन शतरंज जो जेको इहो जंहिं ते खेॾिजे त उन में जेके खाना हुया, उहे खाना बि सोना ठहियल हुया, ऐं जेके मोहरा हुया उहे बि मोती ऐं याकूत जा हुया। मतिलबु तमामु हिकिड़ो आला अंदाज़ो लॻाईं त माना का वॾे पैसे वारी शइ आहे। चईंसि हाणे हिन में ॿ आहिनि, हिकिड़ा अछा, ॿिया ॻाढ़ा, तोखे कहिड़ो खपे? हिन चयसि ॻाढ़ो तुंहिंजे रंग जे शाया निशान आहे, ॻाढ़ो तूं खण, अछो मूंखे ॾे। छोकिरी चयसि ठीकु। खेॾनि पिया, मसरूर रुॻो हिन जे आङुरनि खे वेठो पियो ॾिसे त हीअ आङुरनि सां जेका मोहरा हलाए पई, आङुरनि खे वेठो पियो ॾिसे। मसरूर जो रांदि में ख़्यालु ई न हुजे, मसरूर जो रांदि में ख़्यालु ई न हुजे, सॼो होॾे ख़्यालु हुजे। तां त छोकिरी हिनखे रांदि में मारे वई, छोकिरी हिनखे रांदि में मारी वई, ऐं छोकिरी बि सम्झी वई, मसरूर जे हरकतुनि मां छोकिरी बि सम्झी वई। हाणे जो हुन खटियुसि, हाणे हिनखे चईं त मसरूर हाणे राति बि अञा घणी आहे, खेॾणो बि आहे, पर हाणे तोसां मां ईअं कोन खेॾंदसि, बिना शर्त जे मां तोसां न खेॾंदसि। पहिरियों त इहो आहे त ॿई कसम खणूं त रांदि में ठगी न कबी। ॿिन्ही कसम कयो
त रांदि में ठगी न आई पई। छोकिरी चयसि त जेकॾहिं मां खटींदीसि त मां त वठंदीसि 10 दीनार। मां खटियो तो हारायो 10 दीनार, ऐं जेकॾहिं तो खटियो तोखे कुझु न मिलनि, तोखे कुझु न मिलनि। मसरूर खे पाण ते हुयो त बसि हाणे ख़्याल सां खेॾंदुसि, मां खटींदोमांसि। हिन चयसि त का ॻाल्हि कान्हे ऐं मूंखे क़बूलु आहे। छोकिरी चयसि ठीकु आहे, ॿई खेॾियासीं, ॿई हलाइनि पिया। तव्हां त छोकिरी वरी हिन खां खटे वई। छोकिरी हिन खां वरी खटे वई। मसरूर 10 दीनार ॾिनसि। वरी ॿी रांदि थी, वरी मसरूर 10 दीनार ॾिनसि। चङी रांदि हली, छोकिरी सम्झी वई। छोकिरी चयसि त हाणे 10 दीनार न, हाणे 100 दीनार ते रांदि हलंदी। 100 दीनार ते खटींदी मैं, 100 दीनार वठंदीसि। तो हारायो, तोखे कुझु न मिलंदो। मसरूर चयो त क़बूल। छोकिरी वरी साईं हिन सां हर में रांदि खटींदी पई। हे हर रांदि में हिनखे 100 दीनार ॾिए पियो। तव्हां त खेॾंदे सुबुह थी वियो। मसरूर हिकु बि रांदि हुनखे न हाराए सघियो। सभु बाज़ियूं हिन खां खटी। जॾहिं सभु बाज़ियूं हिन खां खटियईं, सुबुह बि थी वियो। दिलि न पई थिएसि पर उथियो। छोकिरी चयसि ॾे ख़बर हाणे। हीअं त हाणे वेंदुसि घर, मां ॿिया पैसा खणी जेके मूं वटि दीनार हुया सभु दीनार विया आहिनि। छोकिरी चयसि तुंहिंजी मर्ज़ी। वियो घर, वरी घरां चङा दीनार खणी आयो। वरी अची रांदि में वेठा, पर मसरूर हिनखे हिकिड़ी बि बाज़ी खटे न सघियो। ईअं रोज़ु थींदो हो, सॼी राति खेॾनि। तव्हां त 3 ॾींहं हे पूरो खेॾिया। 3 ॾींहं ईअं पे बाज़ियूं हलियूं, पर मसरूर हिकु बि बाज़ी हुन खां न खटे सघियो। मसरूर सभु बाज़ियूं हुन खां हारे। रोज़ु वेंदो हो, रोज़ु पैसा आणे, उहे रोज़ु हाराए। हाणे हिन जा पैसा बि पूरा थी। ॾे ख़बर हाणे छा। हिन चयो मुंहिंजो हिकिड़ो दुकानु आहे, मां उन दुकान जी बाज़ी लॻाईंदुमि। छोकिरी पुछियसि ॾे ख़बर हुनजी क़ीमत घणी आहे। चई 500 दीनार। चई 5 रांदियूं। वेठा 5 रांदियूं खटियईं, उहो दुकान बि खटिजी। उन खां पोइ मसरूर पंहिंजियूं बानियूं, पंहिंजी मिल्कियत, बाग़ महल, उहे बाज़ियुनि ते लॻाईंदो हुयो। छोकिरी सभु हिन खां खटींदी पई वञे, सभु खटींदी खटेसि पई। ॾे ख़बर हाणे अञा कुझु अथई जो केॾी। तव्हां त उहा महल आई जो मसरूर चयसि त हाणे मूं वटि कुझु बि कोन्हे खपाइण जे लाइ, जो मां तोसां बाज़ी हणां। छोकिरी चयसि पाण ख़ुशीअ सां मूंसां खेॾियईं, मां ज़ोर ज़बरदस्ती कान कई में। बाक़ी जेकॾहिं तोखे अरमान आहे, पछताईं थो, त पोइ पंहिंजो माल खण, हितां निकिर, मां माफ़ु कयो। मसरूर चयसि त न, मां पंहिंजी ख़ुशीअ सां तोसां खेॾियो आहियां। बसि मुंहिंजी क़िस्मत में हुयो, अहिड़ी ॻाल्हि कान्हे। तो खयो, तोखे आयो। हिते छोकिरी सम्झी वई हिनखे त माना हिन सॼी मिल्कियत मुंहिंजे हवाले करे छॾी, सिर्फ़ु रुॻो माना रांदि जे बहाने सां। हाणे हूअं त हे कोन अचे हा। हिते छोकिरी हिनखे चए त हाणे मसरूर हीअं कर, मां सभु सम्झां थी, हाणे तो वटि कुझु बि कोन्हे, हाणे तूं वञ, काज़ी बि वठी अचु, 2 गवाह बि वठी आ। हीअ जेका मिल्कियत मूंखे तो ॾिनी आहे, ईअं न त वरी पोइ फिरी वञी, इहा मूंखे लिखत करे ॾे। हिन चयो त मां फिरां कोन थो, पर तूं चईं थी त मां तोखे लिखाराए बि ॾियां थो। हे वियो काज़ी खे वठी आयो, शाहिदनि खे वठी आयो।
काज़ीअ खे चयनि। काज़ीअ लिखियो त ही मसरूर जी जेका मिल्कियत, कनीज़, बाग़ बाग़ीचा, जेका मतिलबु हिन जी मिल्कियत आहे, उहा सभु हेतिरनि पैसनि एवज़, हाणे उन में रांदि जो कोन लिखियनि, हेतिरनि पैसनि एवज़ ज़ैनुल मवासिफ़ जी मिल्कियत थी वई। हे मसरूर लिखी करे काज़ी दस्तावेज़ लिखियो, शाहिदनि उन ते सयूं कयूं, मसरूर लिखी ॾिनो, ज़ैनुल मवासिफ़ कयो लिखत लाइ। हाणे जॾहिं सभु लिखत हिनखे मिली वई, लिखत वठी ऐं हिनखे चईं त बाबा हाणे तूं हल। मिल्कियत वठी हिनखे चई त हाणे तव्हां सभु शइ वियसली। हिन जी बानी हुई ज़ैनुल मवासिफ़ जी, उनखे ॼण अरमान थियो पियो त हिन सां नाजाइज़ी थी आहे। हिनखे चई त मूंखे कुझु शेर त ॿुधाए। हे वीचारो सभु हारायूं वेठो, हिन शतरंज जे बारे में हिनखे कुझु शेर ॿुधाए। ज़ैनुल मवासिफ़ जो हिन शाइरी ॿुधी त उनखे बि तइजुब लॻो त माना हिकु वॾो इल्मु वारो आहे। हिन चयसि त ज़ैनुल मवासिफ़ चयसि त हाणे चेरनि वारियूं ॻाल्हियूं न कर, पंहिंजी मर्ज़ीअ सां तो इहो कयो आहे, इहे शेरनि में इहे मयारूं या इहे ॻाल्हियूं तूं न कर। हिन चयसि त तूं कहिड़ी ॻाल्हि थी करे, मूंखां मां त इहा तोखे मिल्कियत ॾिनी आहे, पर जेकॾहिं अञा कुझु ॿियो घुरंदीअ न त मां उहो बि तोखे ॾींदुसि। हिन चयसि तो वटि त टको बि कोन्हे को, जेका शइ हुई सभु तो मूंखे लिखी ॾिनी, हाणे त तो वटि कुझु आहे ई कोन, किथां ॾींदी। मसरूर चयसि त बराबरि मूं वटि कुझु कोन्हे को, पर इहो आहे त मुंहिंजी पोख पोखियल आहे, मुंहिंजा दोस्त आहिनि, खोड़ अहिड़ा माण्हू आहिनि जिन सां मां महलूं कयूं आहिनि। मूंखे उमेदु आहे त अहिड़ी महिल में माण्हू मूंखे मायूस न कंदा, माण्हू मुंहिंजी मदद कंदा, माण्हू मुंहिंजी मदद कंदा। तोखे जेकॾहिं अञा का ज़रूरत हुजे त मां तोखे आणे। छोकिरी चयसि त ॾियण वारा बि कॾहिं घुरंदा आहिनि छा? हिन चयसि त बसि अहिड़ा मुंहिंजा दोस्त आहिनि जो मां उन्हनि खां घुरंदुसि त मूंखे इनकार न कंदा। हिन चयसि त ठीकु आहे, जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त ख़ालिस मुश्क, ख़ालिस अतुर, उहो बि चङे अंदाज़ में चयईंसि, 4000 दीनार नक़द ऐं 400 पोशाकूं शाही, मूंखे उहे खपनि। मसरूर जे हाणे इहे आणी ॾे न, ईअं सम्झ त पोइ मां तुंहिंजी आहियां। मसरूर चयसि का ॻाल्हि ई कान्हे, इहो को मसइलो ई कोन्हे, तोखे मिली वेंदी। मसरूर हिन खां मोकिलाए निकितो, जेके हिनखे छोकिरी चयूं त शयूं आण, हे मसरूर हिन खां मोकिलाए निकितो। हेॾा हिन पंहिंजे बानीअ खे चयो त तूं वञ हिन जे पोयां, ॾिस त हे जो हिते पियो चए त माण्हू मुंहिंजी मदद कंदा, मां माण्हुनि सां हेॾो हलियो आहियां, मुंहिंजा दोस्त आहिनि, मुंहिंजा मिट माइट आहिनि, ॾिस त बराबरि भला हिन जी ॻाल्हि मञनि था, हिनखे इज़त मिले थी या हे हिते हवाल कटे वियो बानी हिन जे पोयां। हे वञे पियो बानी हिन जे पोयां, थोरो अॻिते वियो, हिनखे महसूसु थियो त को माण्हू मुंहिंजो पीछो करे थो। हिन ॾिठो, हिन जी बानी ते नज़र पई, बानी ते नज़र पई, बीह रहियो। बानी हिन खे ॾिठो त मूंखे ॾिठो अथई, बानी बि हिन जे वेझो आहे, लिकी कान ज़ाहिर थी अची हिन जे वेझो। हिन पुछियो बानी खां, ॾे ख़बर काॾे थी वञी? बानी हिन खे सॼी ॻाल्हि ॿुधाई त मूंखे पंहिंजे मालिकाणी तुंहिंजे हिन पोयां मोकिलियो आहे। मूंखे चयो अथई त ॾिस त हिनखे दोस्त यार मिट माइट हिनखे केतिरी अहमियत था ॾियनि। मसरूर हिनखे चयो त असुलु ॻाल्हि ॿुधाई, मूं वटि हिन महिल ईअं सम्झ त
कुझु बि कोन्हे। चई पोइ तूं इहो हेॾो वाइदो उते छो करे आई? तूं पोइ एॾो वाइदो एॾी हाम छो हणी? हिन चयो बसि मां हुनखे जवाबु न पियो ॾेई सघां, बाक़ी मूं वटि बराबरि हिन महिल कुझु कोन्हे। चयो त अथई पर मां पाण परेशान आहियां। बानी चयसि त बसि ठीकु आहे, तूं परेशान न थी, मूंखे कसम आहे ख़ुदा जो, मां कोशिशि कंदसि त मां पंहिंजे मालकियाणी खे तो लाइ राज़ी कयां। बसि तूं हाणे परेशान न थी, बराबरि तूं किथां आणींदे, सभु त तुंहिंजो वियो हले, बसि तूं हाणे परेशान न थी। हे मसरूर खां मोकिलाए वापसि आई पंहिंजे मालकियाणी वटि, ज़ैनुल मवासिफ़ वटि आई, अची रोअण लॻी। हुन चयोसि रोई छो थी? चई रोआं इन जे करे थी त हे जेको मसरूर आहे वॾे इज़त वारो माण्हू, शहर में वॾी हिन जी इज़त आहे, माण्हू हिन जी इज़त कंदा आहिनि। माण्हू हिन जी इज़त कंदा आहिनि, पर असां हिन सां सही न हलियासीं। पैसा वरितासीं, बुछड़ो बि कयोसीं, अञा बुछड़ो कराइण जे लाइ वरी मुतालबो कयो अथऊं। मालकियाणी हिनखे चयो, ज़ैनुल मवासिफ़ चएसि त मां पाण सम्झां थी, मुंहिंजी बि दिलि हिन ॾे चवे थी, पर मां इहो थी चवां त जेकॾहिं मां नरमी कयां त थी सघे थो त इहा ॻाल्हि भुली न वञे। हिन चयोसि त कंहिंखे ख़बर पवंदी, मां आहियां, ॿी बानी अथई, टे ॼणियूं त आहियूं पाण में, ॿ असां तुंहिंजियूं बानियूं आहियूं, तूं पाण, कंहिंखे ख़बर पवंदी जेको इहा ॻाल्हि कंदो। हुन चयो त सही चई, सही थी चई। बानी चयसि त हाणे हुन ते रहम कर, हुनखे घुराए, हुनखे मजबूर न कर त माण्हुनि जे अॻियां हथु पखेड़े ईअं सम्झ ॼण पिने। हेॾो पैसे वारो, हेॾो इज़त वारो माण्हू, हेॾी उमिरि, हेॾो वक़्तु उहो इज़त सां रहियो आहे, ऐं हिन महिल वरी माण्हुनि खां घुरे, तंहिंजे करे हाणे हुनखे मजबूर न कर। बसि खोड़ थियुसि, हाणे हिन जी हाल ते रहम कर। मिड़ई तोसां हा करे वियो आहे, तोखे जवाबु न ॾेई सघियो, बाक़ी हुन वटि कुझु बि कोन्हे। हिन चयो चङो मूंखे पनो आणे, पनो ऐं पेन आणे ॾिनईं, मसो आणे ॾिनईं। हिन मसरूर जे नाले ते ख़तु लिखियो, ख़तु लिखी उहो साॻियो हुन बानीअ खे ॾिनो त वञे मसरूर खे ॾेई आहे। बानी उहो ख़तु खणी वई मसरूर वटि, ॾिसे त मसरूर रोए थो पियो। माल मिल्कियत हर शइ वई हली, जंहिंजे लाइ करे पियो उहा बि कान मिली। हिन वञी मसरूर खे ख़तु ॾिनो, मसरूर ख़तु पढ़ियो, छा कहिड़ी ख़बर आंदी अथई? चई त बसि सभु कुझु हिन में थी, मां तोखे जवाबु छा ॾियां, सभु कुझु हिन में थी, तूं पाण सियाणो माण्हू आहे, पढ़। मसरूर ख़तु पढ़ियो, ख़तु पढ़े पियो, मसरूर जे मुंहं जो रंग ई मटिबो पियो, ॾाढो ख़ुशि थियो। हिन वरी उते ई वेही ॿिए पने ते ख़तु लिखी वरी हिन बानीअ खे, बानी उहो ख़तु खणी ज़ैनुल मवासिफ़ वटि पहुती, मसरूर जूं पे नेकियूं बयानु कई, ॾाढो भलो आहे, ॾाढो भलो आहे, पे मतिलबु हुनखे चई। ज़ैनुल मवासिफ़ चयसि त ठीकु आहे, पर इहो आयो छो पाण कोन? चई बसि उहो ईंदो हूंदो। अञा इहे पाण में ॻाल्हाइनि ई पयूं त मसरूर जी ॻाल्हि, छो जो हुन ख़त में लिखियो हो। अची हिनखे सलाम कई, हिन पाण सां गॾु विहारियोसि। हे जीअं वेठो हिन बानीअ खे चयो त हिन जे लाइ भला कपिड़ा खणी आई। उहो वेही सो हिकिड़ो भलो वॻो खणी आई, मसरूर खे ॾिननि, मसरूर पातो, भलो वॻो पातई। उन खां पोइ हिकिड़ो अछो ॾियारीअ जहिड़ो कपिड़ो, जीअं अरब पाईंदा आहिनि, रुमाल टाइप, उहो ॾिनईंसि, उहो हिन मथे ते ॿधो, पर उन में मोती, हीरा ऐं याकूत टाकियल हुआ।
पाण उथी पाण खे वञी अतुर मुश्क अंबर उहे पाण खे हई वेठी मसरूर सां। मसरूर ॾाढो ख़ुशि पिए थियो। कुझु घड़ी रखी ऐं न वरी दस्तरख़ान जो हुकुम ॾिनो। दस्तरख़ान अची ॿिन्ही खाधो पीतो। खाइण खां पोइ वरी शराब जो सामान आयो। वरी हिननि उहो पीतो। कचहरियुनि में लॻा पिया हलिया। छोकिरी हिनखे चयो त मसरूर जेको तुंहिंजो माल मिल्कियत जेका मूं वटि आहे मां तोखे मोटाए ॾींदुमि। मां उहो तोखे मोटाए ॾींदुमि। हिन चयसि त न मूंखे न खपे। बसि हाणे इहे तुंहिंजे लाइ हिलाल आहिनि। इहे तुंहिंजे लाइ हिलाल। हुन घणो ज़ोर रखियोसि। हिन चयसि त न बसि इहे तुंहिंजे लाइ, इहे हाणे तुंहिंजे लाइ हिलाल आहिनि। मां ख़ुशीअ सां तोखे ॾिना आहिनि। मां ख़ुशीअ सां तोखे ॾिना। हाणे मसरूर उते रहे पियो। मसरूर रहे पियो उते। उन खां पोइ बि सुबुह जो वरी हुन चयसि त मसरूर हाणे असां पाण में दोस्त थी विया आहियूं, तंहिंजे करे जेको तुंहिंजो माल आहे माल मां तोखे वापसि थी कयां। माल मां तोखे वापसि थी कयां। तो मूंखे ख़ुशीअ सां ॾिनो पर मां तोखे वापसि थी कयां। माल हिन वापसि कयो। उहो पनो ई हिनखे वापसि ॾिनो जेको हिन खां वरितो हुई। हिनखे चई मसरूर ॾे ख़बर भला तुंहिंजो को बाग़ आहे जिथे हली असां घुमूं सैर कयूं। हिन चयो त हा मां हिकिड़ो शौक़ सां बाग़ हणायो। ॾाढो मूंखे पसंदि आहे उहो बाग़। जेकॾहिं उते तूं हली त तोखे पाण वणंदो। चई ठीकु आहे। हीउ पाण अवल आयो पंहिंजे घर अची नौकरनि चाकरनि खे हुकुम ॾिनई। खाधा पीता तयारु थी विया। उन खां पोइ वरी उनखे ज़ैनुल मुआसिफ़ खे घुराई। उहा आई पंहिंजी ॿारनि सां गॾु। सभिनी वेही खाधो। ॾाढो माना भरपूर हिननि जी कचहरी। उन खां पोइ वरी उहो सारंगीअ ते ॻाइणु लॻी। सारंगी ते ॻाइणु लॻी। सॼी राति खाइण बि हलियो पिए, ॻाइण बि हलियो पिए। तव्हां त सुबुह थियो। सुबुह थियण वारो हिन चयसि त हाणे मां वेंदुमि। हाणे मां वेंदुमि छो जो पंहिंजे घरां निकिरी आई आहियां। मता मुंहिंजी ख्वारी थी तंहिंजे करे मां हाणे निकिरंदुमि। मसरूर चयसि त ठीकु आहे। मसरूर हिनखे पाण वरी घर छॾियो। मसरूर हिनखे पाण घर छॾे आयो। हिनखे छॾे आयो। वरी शाम थी मसरूर पाण हिन ॾे वियो। वरी हिन वटि रहियो। ईअं मतिलबु चङो टाइम हिननि ॿिन्हिनि जो ईअं पई ज़िंदगी गुज़री। हिकिड़े ॾींहुं उहा जेका ज़ैनुल मुआसिफ़ हुई उन जेको मुड़ुसु वॾो शादी थियल हुअसि। माना हिनखे कोन ॿुधायो मसरूर खे। उहो को वॾो सौदागर हुयो, ॿाहिरि मुल्क हुयो। सो इन ई एशियन वारे ज़िंदगीअ में मज़नि में हिकिड़े ॾींहुं हिन वटि हिन जे मुड़ुस जो ख़तु अची पियो त मां फलाणे ॾींहुं पहुचण वारो आहियां। अड़े हीअ छा थियो? परेशान थी वई। परेशान थी वई। नेठि मसरूर बि आयो। मसरूर वेठो हुजे हिन सां वेठो पियो। जीअं ईंदो हो अची कचहरी करे पियो, ॻाल्हाए पियो। पर हिन खे ॼण मज़ो न हो। नेठि हिन पुछियसि त छा थियो आहे? हे मसरूर मुंहिंजे मुड़ुस जो ख़तु आयो आहे। उहो मुसाफ़िरी ते हो, फलाणे ॾींहुं अचण वारो आहे। हाणे छा थियो? मसरूर चयो मां हाणे छा कयां? मूंखे तुंहिंजे मुड़ुस जी कहिड़ी ख़बर? उनजी तबियत जी आदतुनि जी मूंखे कहिड़ी ख़बर? तूं ॿुधाए, तूं का ॻाल्हि कर। हिन चयसि ॾाढो सख़्तु माण्हू, सख़्तु माण्हू, शकी मिज़ाज वारो।
हाणे हीअं कर, फलाणे ॾींहुं उहो ईंदो, जीअं अचे तोखे ख़बर पए आयो आहे, तूं हुन अचिजांइ सलामत, माना हुन सां उथ वेह कर। पोइ हुनखे चइजांइ त मां अतुर फ़रोश आहियां, अतुर खपाईंदुमि, वापारी आहियां, सौदागर, अतुर फ़रोश आहियां। तूं मुंहिंजे मुड़ुस वटि अतुर हूंदा, उन खां मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा तूं अतुर हुन खां ख़रीद कर, माना उन बहाने सां तूं हिन वटि अचु, वठंदेसि बि वास्तो बि थींदो, हिन सां बि राहिल माहिल थींदे। ऐं हिकिड़ी ॻाल्हि अथई, का बि ॻाल्हि करे न त उनजी मुखालफ़त न आहे तोखे करिणी, माना उनजी हा में हा करिणी। फ़िलहालु ईअं असांजो कमु पियो हलंदो। मसूर चयो ठीकु आहे, तव्हां त उहो ॾींहुं थियो, हिन जो मुड़ुसु आयो, मुड़ुस खे ॾिठई, मुड़ुस खे ॾिसी ऐं ॾाढो ख़ुशि थी, सलाम मरहबा। पर मुड़ुसु सियाणो हुयो, मुड़ुस ॾिठो त हिन जे मुंहं में रौनक न आहे, मुंहुं फिको लॻो। हिन पुछियुसि त ॾे ख़बर, छो तुंहिंजे मुंहं में मज़ो न आहे, ॻाल्हाई ॿोलाई थी पर ॼण उहो मज़ो न आहे। हिन चयसि त तूं जॾहिं खां वियो आहे त बानियूं जेके आहिनि उहे बि सभु बीमार थी पयूं, मां बि बीमार थी पियसि, असांजो बि सॼो साह तोड़े टंग, सो मायाणा में कर, वरी ईअं ॻाल्हि करे रोअण लॻी। हेॾी पंध ते हलियो वें, असांखे अकेलो छॾे वें, असांखे अलाए कहिड़ा कहिड़ा वाह पिया थियनि, पर हाणे आयो आहे त हाणे वञजां, जे वञी त अकेलो न वञ, वञी त वरी अकेलो न वञ, जे वञी त भला ख़बर चार त पियो मोकिलींदो कर, त असांखे भला सुकून त थिए, हे ॾिस हेॾो टाइम तूं घुम, सो उन जे करे तबियत असांजी मज़ो न हो। हिन चयो ठीकु आहे, हाणे मां वेंदुमि त हाणे मां ईअं ई कंदुमि। हिन सामान बि आंदो हो, सामान खपाई बि कुझु सामान आंदो बि हई। हिन उते ई शहर बाज़ार में हिकिड़ो दुकानु वरितो, उते पोइ सामान खपाइण लॻो। हे जीअं अञा उन दुकान ते शुरात करे अञा वेठो मस, त मसरूर खे त हुनजो चयलो मसरूर बची हेॾां होॾां फिरंदो, मसरूर बची हिन वटि सलाम करे अची हिन सां वेठो ग्राहक सम्झी, हुन बि ग्राहक सम्झी हिन खे विहारियो। मसरूर छा कयो, हिकिड़ी थेली कढी, थेलीअ में दीनार आहे, उहे दीनार हिन जे अॻियां रखी ऐं हिन खे चई त हे दीनार अथई, हिननि जे एवज़ मूंखे तूं अतुर ॾे, पर सुठा अतुर ॾे त जीअं मूंखे बि मां वरी विकिरो कयां त मूंखे सुठो नफ़ो पए। हिन हुनखे चूंडे कुझु अतुर ॾिनो, माना हाणे मसरूर इन बहाने सां हिन वटि डेली ईंदो, डेली अचे हिन खां अतुर वठी अचे। हाणे पाण में राहिल महल बि थी विया। हिकिड़े ॾींहुं हिन मसरूर खे चयो त यार मुंहिंजो कमु वियो आहे वधी, अकेलो मूंखां संभालिजे कोन थो, चवां थो त को अहिड़ो माण्हू हुजे जेकर न उनखे मां भाईचारो कयां उन सां, त मुंहिंजो ॼण मूंखे बि आसानी थी। हिन चयसि त मां मसरूर खे बि इहा ॻाल्हि पई खपे। हिन चयसि त मुंहिंजी बि दिलि इहा थी थिए त जेकर मां कंहिंसां भाईचारे में सौदागरी कयां, छो जो मुंहिंजे पीउ बि वॾो सौदागर हुयो, ॾाढो माल मिल्कियत मुंहिंजे लाइ छॾे वियो, मूंखे पाण इहो आहे त मां अकेलो करे कोन सघंदुसि, को एतबार वारो माण्हू हुजे त जेकर उन सां कयां। हिन चयसि त पोइ तोखे मंज़ूरु आहे त तूं मूंसां भाईचारो कंदे, सफ़र ते वञूं तूं मूंसां गॾु हुजे, हिते कयूं त हिते मूंसां गॾु हुजे, तोखे मां गुर सेखारींदुमि। मसूर चयो त ठीकु आहे। हाणे हिननि जो भाईचारो थी वियो, हाणे हे हिनखे
जीअं दुकान बंदि कई हिनखे चई त मूंसां गॾु मुंहिंजे घर हल। हिनखे वठी आयो पंहिंजे घर। ॿाहिरि अची हिन कमरे में विहारे सिधो आयो पंहिंजे ज़ाल वटि, ज़ैनुल मुआसिफ़ वटि। उनखे चई त हिकिड़ो माण्हू आहे, चङे टाइम खां मूंखां सामान वठंदो आहे, सो मां बि हुनखे सम्झी वियो आहियां, हो बि मूंखे सम्झी वियो आहे। हाणे हुनखे मां ईअं सम्झी ॾियणु पंहिंजो वापार में भाईवार कयो अथमि, सो अॼु मां हुनखे पाण सां गॾु वठी बि आयो आहियां मानीअ ते। मानीअ लाइ मां हुनखे वठी बि आयो, विहारियो अथमांसि कमरे में, सो उनजे लाइ मानी तयारु कयो। ज़ैनुल मुआसिफ़ खे त ख़बर हुई त सॼो कमु मसरूर जो आहे, सम्झी वई त मसरूर खे ई वठी आयो आहे। ॾाढी ख़ुशि थी, हिन भला भला खाधा पचाया, बाक़ाइदे जीअं दावत थींदी आहे हिन जी दावत कयनि, हिनखे मानी बानी खाराइनि। जेॾी महिल मानी पई अचे त ज़ैनुल मुआसिफ़ जे मुड़ुस पंहिंजे ज़ाल खे चयो त हिन खां परदो न कर, हिन खां परदो न कर, बसि हे हाणे मुंहिंजो भाईवार आहे, ईंदो वेंदो पियो, सो बसि हाणे हिन खां तोखे परदो न आहे कर। ऐं तूं बि हिनखे चयो त भले हीअं अचे, असां तूं ईंदे तुंहिंजे अचण सां असांखे ख़ुशी थींदी। हिन मोह ख़राबु करे चयसि तुंहिंजो अकुलु आहे, धारियो माण्हू तूं, उनजे लाइ त मूंखे चई त हिन खां परदो न कर, ऐं तूं हिनखे चयो त भले अचे। न न न मां हिन जे साम्हूं न ईंदुमि। मुड़ुस चयसि चरी या जा, छो थी तूं हिन खां लॼ करी, हू आहे ईसाई, असां हू यहूदी। मसरूर हुयो ईसाई, हो हुया यहूदी। हाणे त थी विया आहियूं असां दोस्त। हिन चयसि त भले छा बि हुजे, पर उहो धारियो माण्हू आहे, न मां कॾहिं ॾिठो आहे, न मां हुनखे सुञाणियां, मां हुनजे अॻियां कीअं अचां। हाणे मुड़ुस खे ॼण हिन ते पक थी वई त वॾी का मुंहिंजी ज़ाल जेका आहे सा नेक परवीन, अञा बि माना हुनखे ॼण ख़ुशामदूं पियो करे त न हाणे मुंहिंजो वापारु वड़ो हिन सां हलंदो, तंहिंजे करे हाणे मुंहिंजो हिन जो ख़्यालु करिणो आहे, ऐं तूं बि माना हिन खां टारो न कर, तूं भले हिन सां ॻाल्हाए, परदो हिन खां न कर। हाणे मुड़ुस जो हिनखे घणो मजबूर कयो, नेठीअ मसरूर जे अॻियां आई, बिग़ैर परदे जे अची मसरूर खे सलाम कयो। मसरूर बि चाल त हिननि ॿिन्ही जी हुई, कंधु खणी हेठि कई त जीअं हिन जो मुड़ुस बि महसूसु करे त लॼ वीचारे खे लॼ थी थिए। मुड़ुस जो ॾिठो त दिलि में चई त बणा हे को वॾो नेक माण्हू आहे, ॾिस त मुंहिंजी ज़ाल साम्हूं आई अथसि त बि कंधु मथे नथो खणे। खाइण खां पोइ हाणे त ज़ैनुल मुआसिफ़ हिननि जे साम्हूं वेही रही, छो जो मुड़ुस हिनखे चयो, वेठा पे कचहरी कयनि, तव्हां त ॾींहुं पूरो थी वियो, सिजु लथो, मसरूर हिननि खां मोकिलाए घर रवाना थियो। हो जो वियो त ज़ैनुल मुआसिफ़ जो मुड़ुस जेको हुजे सो पंहिंजे ज़ाल सां रुॻो हिन जूं वेठो पियो नेकियूं करे त ही भलो माण्हू आहे, अहिड़ो आहे, अहिड़ो आहे। राति थी, हिन जी ज़ाल हिन जे लाइ मानी खणी आई। हिन जे घर में हिकिड़ी कोयल हूंदी, हे जेॾी महिल मानी खाईंदो हो त उहा कोयल, नंढड़ी जेका कोयल हूंदी, उहा उॾामी हिन जे मथां अची उॾामंदी ऐं परनि खे खींडेड़ी।